अस्सलाम वालेकुम कलादीस न्यूज़ में भलीकार नाज़रीन असां हिन वक़्तु कराची अब्दुल्ला गाज़ी ॻोठ में मौजूद आहियूं जिते कुझु ॼणा पहिरियां पुलिस जो वॾो अंग उते सिंधी वसनि खे ठाहिण जी कोशिशि करे पई ऐं उते सिंध जी ॼाणनि खे धकाया ऐं तमामु उते सिंध ॿिन्हिनि मासूमनि खे तशदुद कयो वियो। अॼु उते वॾो हिकु मुज़ाहिरो कयो वियो आहे। क़ौम परस्त सियासी समाज जा अॻुवान मौजूद आहिनि। अचो त हुन जा ख़्यालात ॿुधूं छा हुननि जा मुतालबा कोई लीज काने का कुछ काने का असांजा केतरा ही पंचा जेके दलाल सिंधी उहे इन्हनि सां गॾु आहिनि। जॾहिं रहमान जो कमु पियो थिए त रहमान वारनि जी ऑफिस मुंडा थी हथोड़नि सां असांजा सिंधी हुते जेको आहे फोन ते उन्हनि खे बिल्डर खे ॿुधाइनि पिया त रियाज़ खेम जो आहे हथोड़नि सां ड्राए माण्हुनि खे बजायो पोइ असांजे सिंधियुनि दलालनि पैसा वॾा वठी करे वरी उन्हनि खे जेको आहे फ्लैट ठाराया। हिन वक़्तु हिते बि असांजा पुरुषा नाले सां ॿुधाइनि था हिकिड़ो दहशतगर्द आहे जेको ॻोठनि जो दुश्मन आहे ऐं हिकिड़ो बिरोही आहे जलील नालो अथसि मुख़्तियार कार बेग़ैरत ॻोठनि जो दुश्मन आहे। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो जेको आहे सो ख़ालिद यूसुफी का चवनि था ख़ालिद यूसुफी उहे गॾिजी करे ॻोठ लड़नि था। सिंध जी गांधी दिल्ली कराची में सिंधी माण्हू लड़ाइजे जेको कंहिं तरीक़े सां बर्दाश्त कंदासीं। असां मुतालबो था कयूं सिंध जे माण्हुनि इन्हनि खे अची पंहिंजे ज़मीन जा कागज़ ॾियनि प्लाटनि जा कागज़ ॾियनि रजिस्ट्री ॾियनि इन्हनि खे सतो नकुल साते फार्म जो नकुल ऐं खाता दाख़िल कनि ऐं इन्हनि खातनि में रिकॉर्ड ऑफ राइट्स में एंट्री कनि। बाक़ी इहो जेको टोपी ड्रामो कबो आहे त असां नोटिस वठी छॾियो असां फलाणो नोटिस त करोड़ वरिता पिया जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे नोटिस जॾहिं बंगाल टोड़ियो न उन्हनि जो बि नोटिस थियो पियो आहे। जीअं त नाज़रीन तव्हां सभिनि जा ख़्यालात ॿुधा ऐं ॻोठनि जे मुतासिरनि जो बि इहो मुतालबो आहे त हिन ॻोठ खे लीज़ कयो वञे जीअं असां पंहिंजे बचड़नि जो जॻो ठाहे सघूं ऐं असां सुख जो साह खणी सघूं। अगरि सिंध गवर्नमेंट असांजो इहो मुतालबो नथी मञे त हीउ असांजो धरणो बि जारी हूंदो ऐं सॼी सिंध में हड़ताल जी कॉल ॾींदासीं ऐं सॼी सिंध में मुज़ाहिरा कया वेंदा। कैमरामैन अब्दुल्ला सां गॾु आऊं आहियां बशीर अहमद कलादी, कलादीस न्यूज़ कराची। हड़ताल करे सघिजे थी हिननि खे अॻियां कोन छॾियो।